सिंध जे इल्मी अदबी ऐं सकाफ़ती घराणे सां तालुक़ रखंदड़ बासलाहियत न्याणी अदाकारा बख़्तावर मज़हर पलीजो जी फिल्म पहिरियों भेरो आलमी सतह ते मञियल कैन्स फिल्म फेस्टिवल में सुभाणे नुमाइश लाइ पेश कई वेंदी। सिंधी अदाकारा बख़्तावर मज़हर पलीजो जी फिल्म इन फ्लेम्स दुनिया में मक़बूलियत माणे वरिती आहे। फिल्म खे फ्रांस में द कैन्स फिल्म फेस्टिवल लाइ नामज़द कया वियो आहे, जेका 19 खां 27 मई ताईं ॾेखारी वेंदी। लेखक ज़रार कन जे लिखियल फिल्म जे हिदायतकार अनम अब्बासी ऐं प्रोड्यूसर शांत जोशी आहे। फिल्म में बख़्तावर मज़हर पलीजो, उमर जावेद, अदनान शाह ऐं ॿियनि अदाकारी जा जोहर ॾेखारिया आहिनि। फिल्म में औरत खे हक़नि जे हासिलात लाइ जंग विढ़ंदे ॾेखारियो वियो आहे। फिल्म में माउ ऐं धीअ जी कहाणी ते नफ़्सियाती ख़ौफ़नाक मंज़र शामिल आहिनि। फिल्म जी अदाकारा बख़्तावर मज़हर नापामा फ़न जी सिख्या वठण सां गॾु कराची यूनिवर्सिटी मां मास कम्युनिकेशन ऐं लंडन जी यूनिवर्सिटी मां प्रोडक्शन एंड डायरेक्शन में मास्टर्स कई आहे। वाज़ रहे त अदाकारा बख़्तावर मज़हर पलीजो जो तालुक़ सिंध जे इनक़लाबी अॻवान ऐं ॾाहे रसूल बख़्श पलीजे जे ख़ानदान सां आहे। रसूल बख़्श पलीजो सॼी ॼमात मौसीक़ी, आर्ट ऐं अदब खे हथी वठाइण लाइ कोशान रहियो। पलीजो ख़ानदान मां अॻु में जीजी ज़रीना बलोच कहाणीकार, अदाकारा ऐं गुलूकारा रही आहे। अयाज़ लतीफ़ पलीजो टीवी ऐं रेडियो जो ड्रामा आर्टिस्ट रही चुको आहे। बख़्तावर मज़हर पलीजो अॻूणी सूबाई वज़ीर ऐं अॻूणी सेनेटर ससी पलीजो जी भेण आहे। ससी पलीजो ऐं बख़्तावर मज़हर पलीजो जी वालदा अख्तर बलोच क़ौमी तहरीक में अॻियां रही ऐं पहिरीं छोकिरी हुई जेका ॿोली लाइ बुख हड़ताल ते वेठी। ख़ुदि ससी पलीजो सिंध मेडिकल कॉलेज में शेख अयाज़ जी मशहूर ड्रामे दोदे सुमरे जो मौत में मर्दाणो वेस पहिरीं दोदे सुमरे जो किरदारु अदा करे चुकी आहे।